ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ 4/5/2024। मिठा मिठा पाप दर चवंदा मिठी मिठी ॿार पाप जो ॿुधाईंदा आहिनि उहो तव्हांखे दिलि ते छपी वञिणो खपे। तव्हां हिते आया आहियो सूर्यवंशी घराने में ऊच पद पाइण, त धारणा बि करणी आहे। पाप जो ॿुधाईंदा आहिनि उहो असांजे दिलि में छपी वञिणो खपे। असां हिते आया आहियूं सूर्यवंशी घराने में ऊच पद पाइण लाइ, त धारणा बि करणी आहे। प्रश्न: सदा रिफ्रेश रहण जो साधन छा आहे? उत्तरा जी गर्मी में पंखा हलंदा आहिनि त रिफ्रेश करे ॾींदा आहिनि। ईअं सदा सुदर्शन चक्र फिराईंदा रहो त रिफ्रेश रहंदव। ॿार पुछंदा आहिनि सुदर्शन चक्रधारी ठहिण में केतिरो समय लॻंदो आहे? बाबा चवंदा आहिनि ॿार 1 सेकेंड लॻंदो आहे। तव्हां ॿारनि खे सुदर्शन चक्रधारी ज़रूरु ठहिणो, छो जी इन सां ई तव्हां चक्रवर्ती राजा ठहींदा आहियो। सुदर्शन चक्र फिराइण वारा सूर्यवंशी ठहींदा आहिनि। सुदर्शन चक्र फिराइण वारा छा ठहींदा आहिनि? सूर्यवंशी ठहींदा आहिनि। ओम शांति। पंखा बि फिरंदा आहिनि, सभिनि खे रिफ्रेश कंदा आहिनि। तव्हां बि सुदर्शन चक्रधारी ठही वेंदा आहियो त रिफ्रेश थींदा आहियो। सुदर्शन चक्र जो अर्थ बि कोई ॼाणंदो न आहे त उन्हनि खे सम्झाइणो खपे। ईअं न सम्झंदा त चक्रवर्ती राजा न ठहींदा। न सम्झंदा आहिनि त चक्रवर्ती राजा न ठहींदा आहिनि। सुदर्शन चक्रधारी खे निश्चय हूंदो कि असां चक्रवर्ती राजा ठहिण लाइ सुदर्शन चक्रधारी ठहिया आहियूं। त चक्रवर्ती राजा ठहिण लाइ, विश्व महाराजा महारानी ठहिण लाइ हिन चक्कर जो ज्ञान बुद्धि में ॾाढो स्पष्ट हुजिणो खपे ऐं चक्कर जे ज्ञान खे फिराइणो आहे। सुदर्शन चक्रधारी खे निश्चय हूंदो कि असां चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदा आहियूं। श्री कृष्ण खे बि चक्कर ॾेखारींदा आहिनि। लक्ष्मी नारायण कंबाइंड खे बि ॾींदा आहिनि, अकेले खे बि ॾींदा आहिनि। सुदर्शन चक्र खे बि सम्झणो आहे, तॾहिं ई चक्रवर्ती राजा ठहींदासीं। ॻाल्हि त ॾाढी सहज आहे। ॿार पुछंदा आहिनि बाबा सुदर्शन चक्रधारी ठहिण में केतिरो समय लॻंदो? बाबा चवंदा आहिनि ॿार 1 सेकेंड लॻंदो आहे। पोइ तव्हां ठहींदा आहियो विष्णुवंशी। पहिरियों असां सुदर्शन चक्रधारी ठही करे पोइ असां विष्णुवंशी ठहींदासीं। देवता आहिनि कि विष्णुवंशी चईंदासीं न। विष्णुवंशी ठहिण लाइ पहिरियों त शिववंशी ठहिणो पए, पोइ बाबा वेही सूर्यवंशी ठाहींदा आहिनि। अक्षर त ॾाढो सहज आहे। असां नए विश्व में सूर्यवंशी ठहींदा आहियूं। असां नई दुनिया में मालिक चक्रवर्ती ठहींदा आहियूं। सुदर्शन चक्रधारी विष्णुवंशी ठहिण में 1 सेकेंड लॻंदो आहे। सुदर्शन चक्रधारी विष्णुवंशी ठहिण में 1 सेकेंड लॻंदो आहे। ठाहिण वारो शिव बाबा आहे। शिव बाबा विष्णुवंशी ठाहींदा आहिनि, ॿियो कोई ठाहे न सघे। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि। विष्णुवंशी हूंदा आहिनि सतयुग में, हिते आहिनि न। इहा विष्णुवंशी ठहिण जो युग आहे। त इहो युग कहिड़ो थो हले? विष्णुवंशी ठहिण जो युग थो हले। तव्हां हिते ईंदा आहियो विष्णुवंशी में अचण लाइ, जेके सूर्यवंशी चईंदा आहियूं। ज्ञान सूर्यवंशी अक्षर ॾाढो सुठो आहे। विष्णु हुयो सतयुग जो मालिक, उन में लक्ष्मी नारायण ॿई अची। विष्णु हुयो सतयुग जो मालिक, उन में लक्ष्मी नारायण ॿई अची। हिते ॿार आया आहिनि लक्ष्मी नारायण अथवा विष्णुवंशी ठहिण। असां हिते छो आया आहियूं? लक्ष्मी नारायण अथवा विष्णुवंशी ठहिणा आहे। विष्णुवंशी लक्ष्मी नारायण, अॻियां नारायण पुठियां लक्ष्मी हूंदी आहे न। इन में ख़ुशी बि ॾाढी थींदी आहे। नई दुनिया में, नए विश्व में, गोल्डन एज विश्व में विष्णुवंशी ठहिणो।
हिन सां ऊच पद ॿियो कोई आहे न। हिन में त ॾाढी ख़ुशी रहणी खपे। प्रदर्शनी में तव्हां सम्झाईंदा आहियो, तव्हांजी एम ऑब्जेक्ट ई आहे न। चओ ये वॾी यूनिवर्सिटी आहे, हिन खे चइबो आहे रूहानी स्पिरिचुअल यूनिवर्सिटी। रूहानी स्पिरिचुअल यूनिवर्सिटी। एम ऑब्जेक्ट हिन चित्र में आहे न। एम ऑब्जेक्ट हिन चित्र में आहे। ॿारनि खे ॿुधी में यादि रखिणो कीअं लिखूं जो ॿारनि खे सम्झाइण में 1 सेकेंड लॻे। तव्हां ई सम्झाए सघंदा आहियो। उन में बि लिखियलु आहे असां विष्णुवंशी देवी देवता हुयासीं। ज़रूरु अर्थात देवी देवता कुल जी आत्मा हुयासीं। स्वर्ग जे असां देवी देवता कुल जा हुयासीं, स्वर्ग जा मालिक हुयासीं। बाबा चवंदा आहिनि कि हीअं लिखो। बाप सम्झाईंदा आहिनि मिठा मिठा ॿार, भारत में तव्हां अॼु खां 5000 वर्ष पहिरियों सूर्यवंशी देवी देवता हुयो। ॿारनि खे हाणे ॿुधी में आयो आहे। शिव बाबा ॿारनि खे चवंदा आहिनि हे ॿार तव्हां सतयुग में सूर्यवंशी हुयो। शिव बाबा आया आहिनि सूर्यवंशी घरानो स्थापना करणु। बराबरि भारत हुयो, इहे ई पूज्य हुया। पुजारी कोई बि न हुयो, पूजा जी कोई सामग्री न हुई। हिन शास्त्रनि में ई पूजा जी रीति रस्म आदि लिखी आहे। इहा सामग्री आहे त बेहद जो बाप शिव बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। छा था सम्झाइनि बाबा हाणे कि तव्हां चकर फिराईंदे सेकेंड में विष्णुवंशी ठही सघंदा आहियो। चक्कर जो ज्ञान बुद्धि में आयो ऐं असां सेकेंड में विष्णुवंशी ठही वियासीं। ये विष्णुवंशी ठहिण जो युग आहे बाबा चवनि था। उहा आहे ज्ञान जो सागर, मनुष्य सृष्टि जो बीज रूप। उन्हनि खे वृक्षपति अथवा बृहस्पति बि चवंदा आहिनि। बृहस्पति जी दशा ऊच ते ऊच हूंदी आहे। वृक्षपति तव्हांखे सम्झाइनि था तव्हां पूज्य देवी देवता हुयो, पोइ पुजारी ठहिया आहियो। वृक्षपति बाप मतिलबु वृक्ष जो बीज असांखे सम्झाइनि था कि तव्हां ई पूज्य देवी देवता हुयो, पोइ पुजारी ठहियो। देखो ॾिसो बाबा खे असां देवी देवता कुल जी आत्मा आहिनि कि अची करे बाबा ढूंढियो अथई ऐं पोइ उन्हनि खे ई बाबा चवनि था। जो देवता निर्विकारी हुया उहे पोइ किथे विया? ज़रूरु पुनर्जन्म वठंदे वठंदे हेठि उतरंदा। त हिकु अक्षर नोट करणु, दिल ते या कागज़ ते नोट करे छॾियो। इहे केरु सम्झाईंदो? शिव बाबा सम्झाईंदा आहिनि। उहे ई स्वर्ग जो रचयिता आहे। शिव बाबा ई ॿारनि खे स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि। बाप बग़ैर ॿियो कोई ॾेई न सघे। शिव बाबा ई अची करे असांखे स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि। बाप बग़ैर ॿियो कोई ॾेई न सघे। लौकिक बाप त आहे देहदारी। तव्हां पंहिंजी खे आत्मा सम्झी पारलौकिक बाप खे यादि करो। तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी करे पारलौकिक बाप खे यादि करो। लौकिक बाप त देहदारी हूंदा आहिनि, त पंहिंजी खे आत्मा सम्झी पारलौकिक बाप खे यादि करो। बाबा रिस्पॉन्ड कंदा आहिनि, हे ॿार। बाबा रिस्पॉन्ड कंदा, हे ॿार त बेहद जे बाप जा थी विया हुन। ॿार तव्हां सूर्यवंशी देवी देवता पूज्य हुयो, पोइ हाणे पुजारी ठहिया आहियो। ये रावण जो राज्य आहे। हर वर्ष रावण खे जलाईंदा आहिनि, पोइ बि मरदो ई न आहे। ये रावण जो राज्य आहे। हर वर्ष रावण खे जलाईंदा आहिनि, पोइ बि रावण मरदो ई न आहे। 12 मास खां पोइ रावण खे जलाईंदा आहिनि। गोया सिद्ध करे दिखलाईंदा आहिनि कि असां रावण राज्य जा आहियूं। रावण अर्थात 5 विकारनि जो राज्य क़ाइमु आहे। सतयुग में सभी श्रेष्ठाचारी हुया। हाणे कलयुग पुराणी भ्रष्टाचारी दुनिया आहे। ये चक्कर फिरंदो ई रहंदो। बाबा चवंदा आहिनि कि सतयुग में सभी श्रेष्ठाचारी हुया। हाणे कलयुग पुराणी दुनिया, पुराणी भ्रष्टाचारी दुनिया आहे। ये चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। हाणे तव्हां प्रजापिता ब्रह्मावंशी संगम युग ते वेठा आहियो। हाणे असां प्रजापिता
ब्रह्मावंशी संगम युग ते वेठा आहियूं। हाणे न असां सतयुगी श्रेष्ठाचारी दुनिया में अञा आहियूं, न कलयुगी भ्रष्टाचारी दुनिया में आहियूं। असां हाणे प्रजापिता ब्रह्मावंशी संगम युग ते आहियूं। तव्हांजी ॿुधी में आहे असां सभु ब्राह्मण आहियूं। हाणे शूद्र कुल जा न आहियूं। हिन समय आसुरी राजा आहे। बाप चईंदा आहिनि हे दुख हरता, बाप खे चईंदा आहिनि हे दुख हरता सुख हरता। हाणे सुख काथे आहे? सत्युग में। दुख काथे आहे? दुख त कलयुग में ई आहे न। दुख हरता सुख हरता आहे शिव बाबा। शिव बाबा सभिनि जा सभी दुख हरण वारो आहे। उहो वरसो ॾींदा आहिनि सुख जो। सत्युग खे सुखधाम चइबो आहे न। हुते दुख जो नाम न हूंदो आहे। सत्युग खे असां सुखधाम चईंदासीं। हुते दुख जो नाम न हूंदो। तव्हांजी आयु बि वॾी हूंदी। रोइण जी दरकार न आहे। समय ते आत्मा पुराणी ख़्याल छॾे करे ॿियो वठंदी आहे। सम्झंदा आहिनि हाणे शरीर ॿुढो थी वियो। पहिरियों ॿार सिधो गुणी हूंदो आहे, इन करे ॿारनि खे ब्रह्म ज्ञानी सां बि ऊच सम्झंदा आहिनि। छो जो ॿारनि खे हिन विकारनि जी अविद्या हूंदी आहे न। लेकिन अॼुकल्ह जा ॿार बि बचपन खां ई अहिड़ी चीज़ ॾिसंदा आहिनि, अहिड़े तमोगुणी वातावरण में रहंदा आहिनि त उहे बि सभु कुझु सम्झण वारा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि छो जो उहे त पोइ बि विकारी गृहस्थी सो सन्यासी दुनिया में जो ब्रह्मज्ञानी आहिनि उहे त सन्यास करे हली वेंदा आहिनि। त उन्हनि खे सभु कुझु विकारनि जो पतो हूंदो आहे। नंढे ॿारनि खे पतो ई न रहंदो आहे। हिन समय सॼी दुनिया में रावण राज्य भ्रष्टाचारी राज्य आहे। श्रेष्ठाचारी देवी देवताउनि जो राज्य सतयुग में हुयो, हाणे न आहे। पोइ हिस्ट्री रिपीट थींदी आहे, वरी उहो श्रेष्ठाचारी देवी देवताउनि जो राज्य अचंदो आहे। श्रेष्ठाचारी केरु ठाहे? हिते त हिकु बि श्रेष्ठाचारी न आहे। हिन में ॾाढी बुद्धि खपे। श्रेष्ठाचारी दुनिया स्थापना करण लाइ हिकु बि श्रेष्ठाचारी त हुजे। लेकिन उहो श्रेष्ठाचारी अगरि हिन दुनिया में कोई हुजे त उहो कंहिं न कंहिं धर्म में हूंदो। त पहिरियों पंहिंजे धर्म वारनि जो उद्धार कंदो। उनखे छो सभु मञंदा कि हीअ स्वर्ग ठाहिण वारो आहे। हिन करे परमात्मा ई श्रेष्ठाचारी दुनिया ठाहिण लाइ हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। ऐं उहो कंहिं बि उन्हनि जो कोई बि देह हिकु धर्म न आहे। हिन करे सभु उन्हनि खे भॻवानु मञंदा आहिनि। इन में ॾाढी बुद्धि खपे। हीअ पारस बुद्धि ठहिण जो युग आहे। बाप अची करे पत्थर बुद्धियुनि खे पारस बुद्धि ठाहींदा आहिनि। चइबो आहे संग तारे कुसंग बोरे। सत बाप जे सिवाइ बाक़ी दुनिया में आहे ई कुसंग। सत बाप जे सिवाइ बाक़ी दुनिया में आहे ई कुसंग। बाप चईंदा आहिनि मां संपूर्ण निर्विकारी ठाहे करे वेंदो आहे। पोइ संपूर्ण विकारी केरु ठाहींदो आहे? चईंदा आहिनि असां छा ॼाणो? अरे निर्विकारी केरु ठाहींदो आहे? ज़रूरु बाप ई ठाहींदो न। हाणे बाबा सभिनि खे संपूर्ण निर्विकारी ठाहिनि था न। विकारी केरु ठाहींदो आहे? इहे बि कंहिंखे पतो न आहे। बाप ई सम्झाईंदा आहिनि। मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि। रावण राज्य आहे न। कोई जो बाप मरी वेंदो त पुछे काॾे आहे त चईंदा स्वर्गवासी थियो। अच्छा त हिन जो मतिलबु आहे नर्क में हुयो? त तव्हां बि नर्कवासी ठहिया रहियो न। केतिरो सहज आहे। सम्झाइण जी ॻाल्हि आहे। पंहिंजे खे कोई बि नर्कवासी सम्झंदा न आहिनि। नर्क खे वैश्यालय चइबो, स्वर्ग खे शिवालय चइबो आहे। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों हिन देवी देवताउनि जो राज्य हुयो। तव्हां विश्व जा मालिक महाराजा महारानी हुयो। पोइ पुनर्जन्म वठंदा आया आहियो। पुनर्जन्म सभिनि खां जास्ती असां ई वरिता आहिनि। हिन जे लाइ गायन आहे आत्मा परमात्मा अलॻि रहे भोकान। त इहे जो गायन आहे, इहे छो गायन आहे? छो जो असां ई सभिनि खां जास्ती पुनर्जन्म वरिता आहियूं। असां ई पहिरियों बाबा खां जुदा थियासीं। तव्हां परमधाम खां, तव्हांखे यादि आहे तव्हां पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म में आया हुयो। पोइ 84 जन्म वठी पतित थी आहियो। हाणे वरी पावन ठहिणो आहे। हाणे असांखे बाबा सभु याददाश्त ॾियारे अथई न। पुकारदा बि आहिनि हे पतित पावन अचो। त सर्टिफिकेट ॾींदा आहिनि कि हिकु ई सतगुरु सुप्रीम अची करे पावन ठाहींदा आहिनि।
पुकारदा बि आहिनि न, हे पतित पावन अचो, त सर्टिफिकेट ॾींदा आहिनि कि हिकु ई सतगुरु सुप्रीम अची करे असांखे पावन ठाहींदा। हिकु ई सतगुरु सुप्रीम अची करे असांखे पावन ठाहींदा। ख़ुदि चईंदा आहिनि इन में वेही करे मां तव्हांखे पावन ठाहींदो। पुकारदा बि आहिनि पतित पावन अचो, त सर्टिफिकेट ॾींदा आहिनि कि हिकु ई सतगुरु सुप्रीम अची करे असां सभिनि खे पावन ठाहींदो। ख़ुदि चईंदा आहिनि मां हिन में वेही करे तव्हांखे पावन ठाहींदो आहे। बाक़ी 84 लाख योनियूं आदि त आहिनि, 84 जन्म आहिनि। हिन लक्ष्मी नारायण जी प्रजा सतयुग में हुई, हाणे न आहे, काॾे वई? उन्हनि खे बि 84 जन्म वठिणा पवनि, त पहिरें नंबर में जो ईंदा आहिनि उहे ई पूरा 84 जन्म वठंदा आहिनि। त पोइ पहिरों उहो ई उन्हनि खे ई वञिणो खपे न, जो पहिरें नंबर में ईंदा आहिनि उहे ई 84 जन्म वठंदा आहिनि, पोइ वञिणो बि पहिरों उन्हनि खे ई खपे। देवी देवताउनि जी वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे। सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य मस्ट रिपीट थींदो आहे। सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य मस्ट रिपीट थींदो। बाप तव्हांखे लाइक़ु ठाहिनि था न, तव्हां चईंदा असां आया आहियूं न पाठशाला व यूनिवर्सिटी में, जिते असां सभु नर सां श्री नारायण ठाहींदा आहियूं। असांजी एम ऑब्जेक्ट आहे ई नर सां श्री नारायण ठाहिण जी। असांजी एम ऑब्जेक्ट छा आहे? नर सां श्री नारायण ठाहिण जी एम ऑब्जेक्ट आहे। जो सुठी रीति पुरुषार्थ कंदा उहे ई पास थींदा, जो पुरुषार्थ न कंदा त प्रजा में कोई साहूकार ठही वेंदा आहिनि, कोई कमु। ये राजधानी ठहे थी, तव्हां ॼाणंदा आहियो असां श्रीमती श्रेष्ठ ठहूं था। श्री श्री शिव बाबा जी मते श्री लक्ष्मी श्री नारायण व देवी देवता ठहूं था। श्री माना श्रेष्ठ, हाणे कंहिंखे श्री न चई सघंदासीं, परंतु हिते त जो ईंदो आहे उन्हनि खे सभिनि खे श्री श्री चई ॾींदा आहिनि। श्री फलाना, हाणे श्रेष्ठ सवाइ देवी देवताउनि जी कोई ठही न सघंदो आहे। भारत श्रेष्ठ श्रेष्ठ हुयो, रावण राज्य में भारत जी महिमा ई खलास करे छॾींदा आहिनि। भारत जी महिमा ॾाढी थींदी आहे त निंदा बि ॾाढी थींदी आहे। भारत बिल्कुलु धनवान, हाणे भारत बिल्कुलु कंगाल थी वेंदो आहे। देवताउनि जे अॻियां वञी करे चईंदा आहिनि कि महिमा ॻाईंदा आहिनि त सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी। असां देवी देवताउनि जे अॻियां महिमा छा ॻाईंदा आहिनि? असां निर्गुण, हारे में कोई गुण न आहे। देवताउनि खे चईंदा आहिनि, परंतु उहो त रहमदिल थोरी हुया। रहमदिल त हिक खे ई चइबो आहे जो मनुष्य खे देवता ठाहींदा आहिनि। हाणे उहे असांजो बाप टीचर सतगुरु बि आहे, गारंटी कंदा आहिनि मूंखे यादि करण सां तव्हांजे जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा, ऐं मां तव्हां सभिनि खे वापसि पाण सां गॾु वठी हलंदमि। पोइ तव्हांखे नई दुनिया में वञिणो आहे। इहे 5000 वर्ष जो चक्कर आहे। नई दुनिया हुई, पोइ पुराणी ज़रूरु ठहिणी आहे, पोइ पुराणी खां नई बि ज़रूरु ठहिणी आहे। दुनिया पतित थींदी आहे, पोइ बाप अची करे हिन दुनिया खे पावन ठाहींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि पतित रावण ठाहींदा आहिनि, पावन मां ठाहींदो। बाप चईंदा आहिनि हिन दुनिया खे पतित अर्थात विकारी केरु ठाहींदो आहे? रावण ठाहींदो आहे। पोइ मां हिनखे पावन ठाहींदो आहे, मां हिनखे पावन ठाहींदो आहे। बाक़ी इहे जो जीअं गुड्डे गुड़ियनि जी पूजा कंदा आहिनि, उन्हनि खे पतो न आहे कि रावण जा 10 शीश थींदा आहिनि। 10 शीश छो हूंदा आहिनि? विष्णु जे 4 भुजायूं ॾींदा आहिनि, परंतु कोई अहिड़ो मनुष्य थोरी हूंदो न। अगरि 4 भुजा वारो मनुष्य हुजे त उनजो जो ॿार पैदा थींदा आहिनि उहे बि ईअं ई थियणा खपनि। हिते त सभिनि खे 2 भुजायूं आहिनि, कुझु बि ॼाणंदा न आहिनि। भक्ति मार्ग जो शास्त्र कंठ करे छॾंदा आहिनि, उन्हनि खे बि उन्हनि जा बि केतिरा फॉलोअर्स ठही वेंदा आहिनि। भक्ति मार्ग जो शास्त्र कंठ करे वठंदा आहिनि,
उन्हनि जा बि केतिरा फॉलोवर्स ठही वेंदा आहिनि। कमाल आहे, इहे त बाप ज्ञान जी अथॉरिटी आहे, कोई मनुष्य ज्ञान जी अथॉरिटी न थी सघे। ज्ञान सागर तव्हां मूंखे चईंदा आहियो ऑलमाइटी अथॉरिटी। ज्ञान सागर केरु आहे? बाबा ऑलमाइटी अथॉरिटी। इहा बाप जी महिमा आहे। तव्हां बाप खे यादि कंदा आहियो त बाप सां ताक़त वठंदा आहियो, जंहिंसां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। असां बाप खे यादि कंदा आहियूं त बाप सां असांखे छा मिलंदी आहे? ताक़त मिलंदी आहे, जंहिंसां असां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं। तव्हां सम्झंदा आहियो असां में ॾाढी ताक़त हुई। हाणे असां निर्विकारी, जॾहिं असां निर्विकारी हुयासीं त असां में ॾाढी ताक़त हुई। हाणे असां विकारी ठहिया आहियूं, सॼे विश्व ते अकेले राज्य कंदा हुआ। त अलमाइटी चईंदासीं न, इहे लक्ष्मी नारायण सॼे विश्व जा मालिक हुया। इहे माइट उन्हनि खे किथां मिली? इहे लक्ष्मी नारायण सॼे विश्व जा मालिक हुया। इहे माइट शक्ति उन्हनि खे किथां मिली? बाप सां ई मिली न। तॾहिं त पूरे विश्व ते राज्य कंदा हुया, तॾहिं त पूरे विश्व में उन्हनि द्वारा लाइट वाइट फैलंदी हुई, तॾहिं त पूरे विश्व में कोई बि रावण जी प्रवेशता किथे बि न हुई। आत्मिक शक्ति जंहिंमें ईंदी न, उहो ई लक्ष्मी नारायण ठहींदो। इहा आत्मिक शक्ति जंहिंमें ईंदी, उहा ई लक्ष्मी नारायण ठहींदो। त बाबा चवनि था कि माइट उन्हनि खे किथां आई? बाप सां मिली न। उच ते उच भॻवानु आहे, केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। इहे 84 जे चक्कर खे सम्झणु त सहज आहे, जंहिंसां ई असांखे विश्व जी बादशाही मिलंदी आहे। 84 जे चक्कर खे ॼाणण सां ई असांखे विश्व जी बादशाही मिलंदी आहे। पतित खे विश्व जी बादशाही मिली न सघे। पतित त उन्हनि जे अॻियां झुकंदा आहिनि, सम्झंदा आहिनि असां त भक्त आहियूं, पतित आत्मा आहियूं, त उन्हनि जे अॻियां झुकंदियूं, चईंदा असां त भक्त आहियूं। पावन जे अॻियां मथो टेकंदा आहिनि। भक्ति मार्ग में अधु कलाक हलंदो आहे। हाणे तव्हांखे भॻवानु मिलियो आहे। भगवान वचन मां तव्हांखे राजयोग सिखलायां थो, भक्ति जो फल ॾियणु आयो। भगवान वचन छा आहे? मां तव्हांखे राजयोग सिखलायां थो, मां तव्हांखे भक्ति जो फल ॾियणु आयो। बाबा असांखे राजयोग सिखलाए करे असांखे भक्ति जो फल ॾियणु आयो। हाणे असांखे भॻवानु मिलियो आहे। बाबा चवनि था मां त सभिनि खे भक्ति जो फल ॾियणु आयो आहे। त असांखे मिली वियो, हाणे असांखे ॿियनि खे बि भक्ति जो फल ॾियाराइणो। सभिनि आत्मायूं भक्ति त करनि थियूं न, त उन्हनि खे कुझु न कुझु त मिलणो खपे न। त बाबा चईंदा आहिनि, ॻाईंदा आहिनि भॻवानु कंहिं न कंहिं रूप में ईंदो। बाप चईंदो मां कोई बैलगाड़ी आदि में थोरी ईंदो आहे। त जो उच ते उच हुयो, उहो 84 जन्म पूरो करे उन में ई ईंदो आहे। जेकी आत्मा उच ते उच पाठ वॼाईंदी आहे, उनजी 84 जन्मनि जे अंत समय में मां हुन में ईंदो आहे। उत्तम पुरुष हूंदा आहिनि सतयुग में, कलयुग में आहिनि कनिष्ठ तमो प्रधान। हाणे तव्हां सतो प्रधान ठाहो था न, बाप अची करे सतो प्रधान ठाहींदा आहिनि। इहे हिकु खेल आहे। बाबा चवनि था इहे हिकु खेल आहे, इनखे अगरि सम्झंदव न त स्वर्ग में न अची सघंदा। त 84 जे चक्कर सम्झण अर्थात हिन खेल खे सम्झो। खेल खे सम्झी करे त हसी ईंदी आहे न। पहिरियों त माण्हू सीरियस उठे, ईअं थी वियो, किरी पियो, हिन क्रैश हारजी वियो। लेकिन जॾहिं हुनखे सम्झाईंदा आहियूं भई इहे खेल हीअं आहे, हीअं आहे, हिन में हीअं थींदो आहे, त खेल ॿुधी करे माण्हू ख़ुशि थी वेंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि इहे खेल खे जीअं न सम्झो, उहो स्वर्ग में अची न सघंदो। खेल आहे, असां ईअं न चई सघंदा आहियूं इहे सभु कूड़ आहे। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे
याद प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिकु बाप जे संग सां स्वयं खे पारस बुद्धि ठाहिणो, संपूर्ण निर्विकारी ज़रूरु ठहिणो, कुसंग सां दूर रहणो। बाबा चवनि था संपूर्ण निर्विकारी ठहिणो आहे, कुसंग सां दूर रहणो, सदा हिन ख़ुशी में रहणो आहे कि असां स्वदर्शन चक्रधारी सो नई दुनिया जा मालिक चक्रवर्ती ठहूं था। शिव बाबा आहिनि असांखे ज्ञान सूर्यवंशी ठाहे। शिव बाबा छो आहिनि? असांखे ज्ञान सूर्यवंशी ठाहिणु आहे। असांजो लक्ष्य ई इहो आहे। असांजो लक्ष्य छा आहे? ज्ञान सूर्यवंशी ठहिणु। वरदाना विघ्ननि खे मनोरंजन जो खेल सम्झी करे पार करण वारा निर्विघ्न विजयी ठहूं। विघ्न अचण ई सुठी ॻाल्हि आहे, लेकिन विघ्न हार न खिलाए। विघ्न ईंदा ई आहिनि मजबूत ठाहिण लाइ। इन करे विघ्ननि सां उलझणो न आहे। इन करे विघ्ननि सां घबराइण जी बजाय उनखे खेल सम्झो। विघ्न ईंदा आहिनि मजबूत ठाहिण लाइ। इन करे विघ्ननि सां घबराइण जी बजाय उनखे मनोरंजन जो खेल सम्झो। खेल सम्झी पार कंदव तॾहिं निर्विघ्न कहलाईंदा, निर्विघ्न विजयी कहलाईंदा। जॾहिं सर्वशक्तिवान बाप साथ आहे त घबराइण जी त कोई ॻाल्हि ई न आहे। बाप जी यादि ऐं सेवा में बिज़ी रहो त निर्विघ्न रहंदा। बाप जी यादि ऐं सेवा में बिज़ी रहो। बाप की यादि बि कंदा हलो ऐं जेको बि असांखे कार्य मिलियो आहे, सेवा मिली आहे, उहा सेवा बि कंदा रहो त निर्विघ्न रहंदा। जॾहिं बुद्धि फ्री हूंदी आहे तॾहिं विघ्न ऐं माया ईंदी आहे। त बिज़ी रहो त माया व विघ्न किनारो करे छॾे। अगरि असां बुद्धि सां बिज़ी रहंदासीं, जॾहिं बुद्धि फ्री रहंदी आहे तॾहिं विघ्न माया ईंदा आहिनि। सिंपल ई ॻाल्हि असां सम्झी वठूं कि असांखे सदा मन वचन कर्म बिज़ी रहणो, बाप जी श्रीमत अनुसार हर कर्म करिणो आहे त असां माया व विघ्ननि सां किनारो करे वठंदासीं। सदा बिज़ी रहण सां माया व विघ्ननि सां किनारो करे वठंदासीं। छा? ओम शांति। बाबा की याद करो। स्लोगन आहे सुख जे खाते खे जमा करण लाइ मर्यादा पूर्वक दिलि सां सभिनि खे सुख ॾियो। सुख जे खाते खे जमा करण लाइ मर्यादा पूर्वक दिलि सां सभिनि खे सुख ॾियो। ओम शांति।